वञा। अब्दुल्ला जी उन वक़्त में 60 साल को मथे उमिरि आहे। 7 उन जूं न्याणियूं आहिनि। घरवारी भी वफ़ात करे वई आसि। हिकिड़ो पुटु आसि जाबिर बिन अब्दुल्ला, जंहिंजी उमिरि उन वक़्त में 15-16 साल आहे। हज़रत अब्दुल्ला के इहो फिक्र कोन्हे को त जेकर मां शहीद थी वञा त ही पुटु नंढड़ो 15 सालनि जो, ही 7 न्याणियूं इन्हनि जी तरबियत कीअं थींदी, इन्हनि जे परवरिश पालणा जो इंतज़ाम आहे। न अब्दुल्ला के पोयनि जी ग़लती कान्हे का, बसि उन खे ग़लती इहा हुई त मुंहिंजी जान ख़ुदा जे रस्ते में क़बूल पवे। जाबिर के भी इहा परेशानी कान्हे का, मां जो शहीद थी वञा, ही अबो कुराड़ो 60 साल जो, 7 भेनरूं, ही कीअं पोयों घर खे हलाईंदो, कीअं तरबियत ऐं परवरिश ऐं पालणा जो इंतज़ाम कंदो। पुट खे इहा ग़लती कान्हे का, पुट खे भी इहा ग़लती आहे त बसि मां अल्लाह जे रस्ते में क़बूल पइजी वञा। उहे अॼोके दौर जे असां जहिड़नि मुस्लमाननि वांगुरु कोन हुया। असांखे त पोयरनि जी ग़लती हूंदी आहे। भेण, मां जो अल्लाह जे रस्ते में वेंदुसि हलियो त पोयरनि जो छा थींदो, ज़मीन जो छा थींदो, तिजारत ऐं वापार जो छा थींदो। मुस्लमान हुननि खे पोयरनि जी ग़लती कान हुई, हुननि खे तिजारत जी ग़लती कान हुई, हुननि खे ज़मीन जी ग़लती कान हुई, हुननि खे वापार जी ग़लती कान हुई। हुननि खे ग़लती हुई त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ग़लती ही। अल्लाह राज़ी थी पए, अल्लाह जो रसूल राज़ी थी पए, हीअ जान अल्लाह जे रस्ते में क़बूल पइजी वञे। आख़िर ॿिन्हिनि पीउ ऐं पुट कुणो विधो आहे। कुणे में हज़रत अब्दुल्ला जो नालो निकिरी पियो। सचो सुभान, कुराड़े जो नालो निकिरी पियो साईं, हज़रत अब्दुल्ला जो। हज़रत अब्दुल्ला ऊद जे मैदान में शहीद थी वियो आहे। हज़रत जाबिर आयो आहे, बुखारी में रिवायत आहे, नबी साईं वटि आयो आहे, रोए थो पियो। पाण फरमायूं, पुट छो थो रोई? अर्ज़ थो करे, अल्लाह जा रसूल, साईं बाबो ऊद जे मैदान में शहीद थी वियो आहे। 7 भेनरूं आहिनि, उन्हनि जा भी ॿार आहिनि। कर्ज़ो आहे, कर्ज़नि भी ॾाढो तंग कयो आहे। मुंहिंजे साईं फरमायसि, पुट घबरा न, जंहिं वक़्तु तुंहिंजूं खजूं लहनि त मां मुहम्मद खे ॿुधाइजां। हज़रत जाबिर फरमाए थो, खजूं लथियूं आहिनि, हिकु मुख़्तसर खारकुन जी खोरी थी आहे। मां साईं वटि आयुसि, साईं खारकुन जी मुख़्तसर खोरी आहे, कर्ज़ी तमामु घणा आहिनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पुट घबरा न, तुंहिंजे कर्ज़ जो इंतज़ाम मां मुहम्मद पाण थो कयां। हज़रत जाबिर फरमाए थो, साईं जन आया, उन खारकुन जी मुख़्तसर खोरी खे हथड़ा लाथऊं, साईं जन बरकत जी दुआ घुरी। फरमायूं, जाबिर हाणे कर्ज़नि खे कर्ज़ ॾींदो वञ। हज़रत जाबिर फरमाए थो, मां सभिनी कर्ज़नि खे कर्ज़ ॾींदो वियुमि, कर्ज़ ॾींदो वियुमि। सभई कर्ज़ खां आज़ाद थी विया, पर मुंहिंजे सोने जी दुआ जी बरकत इहा हुई जो खारकूं अञा ओतिरियूं पयूं। पाण फरमायूं, पुट कर्ज़ लही वियो? चई साईं, हाओ कर्ज़ त लही वियो। साईं, भला बाबे जो कहिड़ो हाल आहे? नंढड़ो। चई साईं, बाबे जो कहिड़ो हाल आहे? पाण फरमायूं, पुट जाबिर, हाणे जिब्रील आयो। सचो सुभान, हाणे जिब्रील आयो आहे, तुंहिंजे पीउ जो न्यापो खणी आयो। अल्लाह तुंहिंजे पीउ अब्दुल्ला खे पंहिंजे रूबरू बिहारियो। अल्लाह जे विच में ऐं अब्दुल्ला जे विच में कोई नूरानी पर्दो कोन हुयो, बग़ैर पर्दे जे, बग़ैर हिजाब जे अल्लाह तुंहिंजे पीउ अब्दुल्ला सां ॻाल्हायो। अल्लाह से फरमाइसि, मा तुरीद या अब्दुल्ला, मा तुरीद या अब्दुल्ला। ओ अब्दुल्ला, कहिड़ी शइ जी तोखे ज़रूरत आहे? जन्नत खपई, हुरू खपनी, गिलमान खपनी, हौज़ कोसर खपई, मुंहिंजी ज़ियारत तोखे खपे। हज़रत अब्दुल्ला ईअं कोन चयो, या अल्लाह मूंखे जन्नत खपे, ईअं कोन चई या अल्लाह मूंखे हुरू ऐं गिलमान खपनि, ईअं कोन चई त मूंखे हौज़ कोसर खपे। हदीस में अचे तो, हज़रत अब्दुल्ला अल्लाह साईं खे अर्ज़ कयो, मुंहिंजा अल्लाह,
मुझी तमन्ना मुझी आरज़ू ही आ त वरी मूंखे दुनिया में वापस मोटा त तुझे रस्ते में शहीद थी अचा। अल्लाह साईं हज़रत अब्दुल्ला के फरमायो, अब्दुल्ला मां फैसलो करे छॾियो आ त जेको दुनिया मों हिते आयो वरी वापस कोन थींदो। हाणे तुंहिंजो दुनिया में मोटण नामुमकिन आ। त हज़रत अब्दुल्ला अल्लाह साईं खे अर्ज़ कयो, मुंहिंजा अल्लाह जेकर दुनिया में तू मूंखे वापस नथो मोटाई त ही मुंहिंजो न्यापो मुंहिंजे महबूब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुंहिंजे पोयर जाबिर खे ॿुधरा त मां अब्दुल्ला ॾाढो ख़ुशि आहियां। पाण फरमायूं हाणे जिब्रील आयो आ, कुरान मजीद जी आयत खणी आयो, वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून। अल्लाह साईं फरमा जेके मुंहिंजे रस्ते में मरी वञनि, कत्ल थी वञनि, टुकड़ा टुकड़ा थी वञनि, ख़बरदार ज़ुबान सां त इन्हनि खे मुअल न चओ पर दिल में भी इन्हनि खे मुअल न पायो। बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून। अल्लाह साईं फरमाए हे ज़िंदाहन मां अल्लाह वटि इन्हनि खे रिज़्क भी मिले थो पियो। ही त असांजे अखियुनि ॾिठे जी ॻाल्हि आहे। असांजे कंडियारे जो कारी साहब सैयद अब्दुल हमीद शाह अल्लाह उन जी क़बर ते किरोड़ रहमत मोकिले 97 में अफगानिस्तान जी सरजमीन ते शहीद थी वियो। 8 ॾींहंनि खां बाद उन मुजाहिद कारी अब्दुल हमीद साहब जो लाश कंडियारे में पहुतो। जॾहिं कंडियारे में उन जे लाश खे आंदो हुयो, खुदा जी ज़ात जो कसम आ उन जे कन में गोली लॻल हुई, उन मूं रत पियो वहे, उन रत में एॾी ख़ुशबू हुई, एॾी दुनिया जे कंहिं गुलाब जे गुल में ख़ुशबू न आहे। मुजाहिदनि ॻाल्हि कई त 8 ॾींहं थिया आहिनि। 8 ॾींहंनि खां वठी इन मुजाहिद जे कन मों इहो खून वहे थो पियो, पर असांखे पतो कोन्हे को त इहो खून वञे केॾे पियो। अल्लाह उन मुजाहिद जे पाक खून खे ज़मीन ते बि बर्दाश्त न पियो करे, अलाए केॾांहुं पियो हलियो वञे। 8 ॾींहंनि खां बाद हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे हुकूमत में 46 सालनि खां बाद, घणनि सालनि खां बाद? 46 सालनि खां बाद जॾहिं उहद जे शहीदनि जा लाश मुंतकिल कया विया त मां पंहिंजे बाबे जे लाश खे जो कढियुमि त बाबे जो हथ हिकिड़े ज़ख़्म ते पियो हुयो, हथ जो पर कयुमि त उन ई वक़्त में खून वांग शुरू थी, उन ई वक़्त में। ऐं इन खून में एॾी ख़ुशबू हुई, एॾी दुनिया जे कंहिं मुश्किल अंबर में ख़ुशबू कान्हे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सचो क़ुरान सचो आहे। क़ुरान मजीद में अल्लाह से फरमा जेके मुंहिंजे रस्ते में मरी था वञनि उन्हनि खे मुअल न चओ, हे ज़िंदा आहिनि। अल्लाह वटि उन्हनि खे रिज़्क भी मिले थो। दुआ कयो अल्लाह असांखे मौत बि अहिड़ो शहादत वारो मौत अता फरमाए। दुआ घुरंदो नी अल्लाह से घोर वक़्तु इहा दुआ घुरंदो नी, शहादत जी दुआ घुरंदो नी, ऐं पको अज़म कयो त इंशा अल्लाह असां उलमा सां गॾिजी करे ज़ालिमनि जो मुक़ाबिलो कंदासीं। मुक़ाबिलो कंदो नी ज़ालिमनि जो। जिहाद जे लाइ तयारु आहियो न? जिहाद असांजो थींदो हाली आसान, ॾुखियो कोन थींदो, छो त अल्लाह साईं खे पतो आहे नी ही सिंध वारा माण्हू जेके नौकिरी जी लालच में अची वेंदा, पैसनि जी लालच में, रोड ऐं नालनि जे आसरे में, तंहिंजे करे हिन जो इम्तिहान सवलो वठे। सवलो इम्तिहान थींदो असांजो कारी कोठी में बंदि, जिथे न अमीर न रईस न वॾेरो न सरदार न नाज़िम न MNA न MP, कारी कोठी में बंदि थी करे हाणे तव्हांजो इम्तिहान तव्हांजी आज़माइश में आहे त इन कारी कोठी में बंदि थी करे तव्हां कुफ्र खे वोट ॾियो या इस्लाम खे।
जेकॾहिं इन कारी कोठी में बंद थी करे तव्हां इस्लाम के वोट ॾिनो त क़यामत जे ॾींहुं तव्हां मुजाहिदनि जी कतार में बीठा हूंदव। ॾींदो नी कारी कोठी में बंद थी करे इस्लाम के वोट? आलमनि जो साथ ॾींदो नी? जेको उलमा जो साथ ॾिन हथ मथे खण। ऐं यादि रखो मुस्लमानो, जेको इस्लाम जे हूंदे आलिमनि जे हूंदे कुफ्र के वोट ॾे, वॾेरनि ऐं सरदारनि के वोट ॾे, इन जहिड़ो मुशरिक दुनिया में आहे ई कोन। हा मतां तव्हां चओ त असां मुवहिद ऐं तौहीद वारनि वरी वोट वॾेरनि ऐं सरदारनि खे ॾियूं त असांजी तौहीद बचंदी। इहा कहिड़ी तौहीद जो क़ुर खे छॾे करे, क़ुर वारे निज़ाम खे छॾे करे वॾेरनि ऐं रईसनि खे वोट ॾियूं। तव्हांजे करे जो अज़म कयो त इंशा अल्लाह वोट ॾींदासीं त इस्लाम खे वोट ॾींदासीं, साथ ॾींदासीं त उलमा जो साथ ॾींदासीं, पंहिंजो ईमान बचायो। मन इन ईमान जे ज़रिए जी करे क़यामत जे ॾींहुं असांजी निजात थी वञे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मुशरिक ऐं काफ़िर जी क़यामत जे ॾींहुं निजात कान थींदी। मुस्लमान ईमान वारो भली केॾो बि गुनाहगार आहे, भली केॾो बि मुजरिम ऐं ॾोहारी आहे, भली पूरी ज़िंदगी निमाज़ न पढ़ियईं, भली सवे माण्हुनि जो कातिल आहे, पर क़यामत जे ॾींहुं ईमान जे करे ज़रूरु हुनजी निजात थींदी। ईमान अथसि, तंहिंजे करे पंहिंजो ईमान न विञायो। मां हाणे हिकिड़ी हदीस पढ़ियमि मुस्नद इमाम आज़म में। हदीस में अचे थो, जा रजुलुन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण फरमाए हिकिड़ो मर्द नबी साईं वटि आयो, अर्ज़ थो करे हल यब्का अहदुम मिनल मुवहिदीन फिन्नार, सोना भला मुस्लमाननि मां, मुवहिदनि मां, काफ़िरनि ऐं मुशरिकनि खां सवा को मुस्लमान भी जहन्नम में हूंदो? नबी साईं फरमाया हाउ रजुलुन वाहिदुन फी कार जहन्नम, पाण फरमाया हिकिड़ो मुस्लमान जहन्नम जे तरे में 1000 साल पियो पुकारींदो, युनादी बिल हन्नान वल मन्नान, युनादी बिल हन्नान वल मन्नान। सब मुस्लमान सब मुवहिद निकिरी वेंदा, हिकिड़ो गुनाहगार ॾोहारी मुजरिम जहन्नम जे तरे में अल्लाह के पुकारींदो, या हन्नान या मन्नान। मुझे सोने अली से फरमायो हन्नान उन ज़ात के चइबो आहे जो बानो मोह मोड़े पर हुन जी ज़ात हुन ॾे मुतवजी थिए, इन खे चइबो आहे हन्नान। ख़बर पइजी वई हन्नान छा खे चइबो आहे? असां पुठीरा थियूं पर अल्लाह जी रहमत वरी असां ॾे अचे। ऐं मन्नान उन ज़ात खे चइबो आहे जेको बग़ैर घुरण जे, बग़ैर सुवाल जे बाने खे मुफ़्त में पियो अता करे, इन खे चइबो आहे मन्नान। हदीस में चए थो गुनाहगार बानो जहन्नम जे तरे में 1000 साल पियो पुकारींदो, या हन्नान या मन्नान, हता यस्मा सौतहु जिब्रील, हता कि जिब्रील उन जा दर्द भरा लफ्ज़ ॿुधी करे फयसीर बैन यदै अर्श रहमान साजिदा, अल्लाह जे अर्श जे आॾो सजदे में किरी पवंदो। अल्लाह साईं फरमाईंदुसि इरफा रअसक या जिब्रील, ओ जिब्रील पंहिंजो मथो मथे खण, लिमा अजिबत, छाको तोखे अजब थियो आहे? जिब्रील अर्ज़ कंदो या अल्लाह, अल्लाह साईं खे त हूअं ई पतो आहे, पर अल्लाह खे पंहिंजी रहमत ईमान वारे ते ज़ाहिर करणी आहे। अल्लाह साईं खे जिब्रील अर्ज़ कंदो, ए मुंहिंजा अल्लाह, मां हिकिड़ो गुनाहगार तुंहिंजो बानो जहन्नम जे तरे में तोखे पियो थो पुकारे, या हन्नान या मन्नान। उन जे दर्द भरियल लफ़्ज़नि उन जे दुआ जे करे मूंखे अजब थियो आहे। हदीस में चए थो अल्लाह साईं जिब्रील खे हुकुम कंदुसि, जिब्रील वन जहन्नम जे दारोगे मालिक ॾे, उन मालिक खे चओ त इन गुनाहगार बाने खे मां ख़ुदा जी दरबार में पेश करे। सचो सुभान अल्लाह। जहन्नम जे दारोगे जो नालो छा आहे? मालिक। जो कुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो वनादऊ या मालिक लियक़ज़ि अलैना रब्बुक क़ाल इन्नकुम माकिसून। जहन्नमी उन जहन्नम जे दारोगे मालिक खे चवंदा, ओ मालिक अल्लाह साईं खे अर्ज़ कर त असांजो फ़ैसिलो करे, या हेॾे करे या होॾे करे।
या त जहन्नम मां कढे या मौत दे। अल्लाह से जे तरफों आवाज ईंदो ला यमूत फीहा वला यहया, जहन्नम में मौत भी कोन हूंदो त हयाती भी कान हूंदी। पोइ जहन्नम जो दारोगो मालिक जहन्नम में वञी उन गुनाहगार बाने खे ॻोल्हींदो। हदीस में अचे थो एतिरो अम्मा भी पंहिंजे औलाद खे कान सुञाणींदी आहे जेतिरो हो जहन्नम जो दारोगो जहन्नमिन खे सुञाणंदो आहे। उन जहन्नम जे दारोगे मालिक वटि जहन्नमिन जी पूरी लिस्ट आहे। हुनखे नालनि जो भी पतो आहे, हुनखे मुहारनि जो भी पतो आहे, हुनखे ज़ातिन जो भी पतो आहे, क़ौमुनि ऐं क़बीलनि जो भी पतो आहे, हुनखे हर शइ जो सॼो पतो आहे। पूरो जो पूरो जहन्नम जो दारोगो जहन्नमिन खे सुञाणंदो आहे। पर जहन्नम जो दारोगो ख़ाली मोटी ईंदो। जिब्रील खे चवंदो ज़फ़रत ज़फ़रतन, जहन्नम हिकिड़ी उथल खाधी आहे, जहन्नम हिकिड़ो साहु खयो आहे। ला आरिफुर रिजाल मिनल हदीद वलल हदीद मिनर रिजाल, ला आरिफुर रजुल मिनल हजर वलल हजर मिनर रजुल। मूंखे न लोह जो पतो आहे, न पत्थर जो पतो आहे, न माण्हुनि जो पतो आहे। लोह पत्थर ऐं माण्हू सभु बराबरि थी विया आहिनि, मूंखे कोई पतो कोन्हे को। हदीस में अचे थो वरी जिब्रील सजदे में किरी पवंदो, या अल्लाह हुनजो त पतो ई पए कोन थो। अल्लाह से जिब्रील खे हुकुम फरमाईंदो, जिब्रील वन जहन्नम जे दारो खे वञी चवीसि फी सित्र कज़ा फी ज़ावियत कज़ा, ओ मुंहिंजो गुनाहगार बानो जहन्नम जे तरे में फलाणे तहखाने में फलाणी कुंड में पियो अथव। हता यजिदहू, वरी जहन्नम जो दारोगो वेंदो उन अल्लाह जे ॾसियल प्रोग्राम जे मुताबिक़ वञी उन तहखाने में पहुचंदो। हता यजिदहू मतरूहन मनकूसन मशदूदन नासियतहू बिरजलही। हदीस में अचे थो गुनाहगार बानो जहन्नम जे तरे में ऊंधो सटियो पियो हूंदो। उन जा मथे जा वार पेरनि सां बदल हूंदा, उन जा हथ कंध सां बदल हूंदा, मथों नागन ऐं विछुनि जा वलर हूंदसि। जीअं माखीअ जे मथों मानार जे मथों माखीअ जा मखा हूंदा आहिनि, ईअं नाग ऐं विछू उन जे मथों हूंदा। उते बि पुकारींदो या हन्नान या मन्नान, या हन्नान या मन्नान। फयजज़िब जज़बतन, ओ जहन्नम जो दारोगो जो सट ॾींदुसि। हता तस्कुत, उन खां हे नाग ऐं विछू ऐं जेके बल हूंदा सभु परे वञी किरंदा। वरी ॿी सट ॾींदुसि, ॿी सट सां सभु जहन्नम जा ज़ंजीर ऐं जेके भी लोही हूंदा घट हूंदा उहे सभु परे वञी किरंदा। वरी आबे हयात में वेचारे करे जिब्रील जे हवाले कंदुसि। जॾहिं जिब्रील उन गुनाहगार बाने खे छिके करे ख़ुदा जी दरबार में पेश कंदुसि, फरिश्ता उन खे ॾिसी करे चवंदा, अरे हैफ़ हुजई, एतिरा गुनाह कया अथई जो सभु मुस्लमान निकिरी विया, तूं हाणे निकितो आ। यकदम ख़ुदा जे आॾो वञी पेश कंदसि। अल्लाह से उन गुनाहगार बाने खे फरमाईंदो, लम अख़लुक़ुका बिख़ल्क़िन हसनिन, अरे निमक हराम इंसान, तोखे सुहिणी सूरत मां न ॾिनमि छा? अलम नुरसिल इलैका रसूला, छा तोॾे मां रसूल कोन मोकिलिया छा? अलम यामुरुक बिल मारूफ व यनहका अनिल मुनकर, छा तोखे नेकीअ जो हुकुम कोन कयूं छा? छा तोखे बुराईअ खां कोन रोकियूं छा? हदीस में अचे थो हता युकिर अब्दुहू, बानो इकरार कंदो, या अल्लाह अखियूं भी तो ॾिनियूं, कन भी तो ॾिना, हीअ सुहिणी सूरत भी तो ॾिनी। वाके नबी भी आया, रसूल भी आया, आलिम भी आया, जन अची सम्झायो, नेकीअ जो हुकुम भी कयूं, बुराईअ खां भी रोकियूं। पर इन्नी ज़लमतु नफ्सी, मां पंहिंजे नफ्स सां ज़ुल्म कयुमि। या अल्लाह लम अक्तर रजाई मिल्क, या अल्लाह मां 1000 साल जहन्नम जे तरे में नागन ऐं विछुनि जे वकर में तुंहिंजी रहमत खां नाउमेद कोन थियुसि। अल्लाह उते भी मां तुंहिंजी रहमत में उमेदवार हूंदुसि हुयुसि। अल्लाह साईं खे अल्लाह साईं जी रहमत जोश में अची वेंदी। हदीस में अचे थो अल्लाह साईं फरमाईंदो, इशहदू या मलाइकती बिअन्नी रहिमतुहू, सचो सुभान। ओ मुंहिंजा फरिश्तो तव्हां गवाह हुजो
मां अल्लाह हिन पंहिंजे बाने ते रहम ऐं फज़ल करे जन्नत ॾेई छॾीमांसि। त ईमान जे करे नेठ माण्हू जन्नत में वञी पहुचंदो। साॻे ई मुस्नद इमाम आज़म इन हदीस खां मथों हदीस है। हदीस में अचे तो जॾहिं मुसलमान ऐं काफ़िर मुशरिक सभु जहन्नम में हूंदा, नबी साईं फरमायो यदखुलुल मोमिनून यौमल क़ियामत फी नार जहन्नम, के मोमिन भी क़यामत जे ॾींहुं जहन्नम में वञी पवंदा पंहिंजे गुनाहनि जे करे। पोइ मुशरिक ऐं काफ़िर फयक़ूलुल मुशरिकून लहुम, पोइ मुशरिक ऐं काफ़िर उन्हनि मुसलमाननि मोमिननि खे चवंदा फनहनु व अंतुम फी दारिन वाहिदतिन, अॻे तव्हां ई असां ॿई हिक ई घर में आहियूं। मा अगना अनकुम ईमानुकुम, तव्हांखे तव्हांजे ईमान बचायो त कोन। तव्हांजो चवंदा असां मुसलमान आहियूं, असां मोमिन आहियूं, पोइ तव्हां ई असां ॿई जहन्नम में छाई था पायूं पिया। तव्हां कीअं पिया चओ त असांखे ईमान असांखे जहन्नम खां बचाईंदो। हदीस में चए थो फयग़ज़िबुल्लाहु लहुम, अल्लाह साईं जो जोश ऐं गुस्सो कावड़त में अची वेंदो। अल्लाह साईं खे गैरत अची वेंदी। इन्हनि मुशरिकनि काफ़िरनि जो इहो तानो ख़ुदा बर्दाश्त न कंदो। उन ई वक़्त में अल्लाह साईं आर्डर फरमाईंदो त जंहिं बि मुसलमान मोमिन जे दिल में रायत जेतिरो ईमान आहे, जंहिं बि ज़ुबान सां चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हुन जे दिल में ईमान आहे। अल्लाह साईं फरमाईंदो बसि ईमान जे सदके कढो इन जहन्नम उन्हनि मुसलमाननि खे। मां ख़ुदा मुसलमाननि ऐं मुशरिकनि खे जहन्नम में गॾु बर्दाश्त कोन कंदुसि। ईमान जे करे उन्हनि जी निजात थी वेंदी। जॾहिं मुसलमान सभु जहन्नम खां निकिरी वेंदा, हदीस में अचे थो पोइ उन वक़्त में काफ़िर चवंदा रुबमा यवद्दुल लज़ीन कफ़रू लौ कानू मुस्लिमीन, काश जो भेण असां बि मुसलमान हुजूं हा, कलमो पढ़ूं हा त जो असां बि जहन्नम खां बची वञूं हा। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुसलमान केॾो बि गुनाहगार आहे पर ईमान अथसि। पर यादि रखो मुसलमानो, जेकर इस्लाम खे छॾे करे कुफ्र खे वोट ॾिनई त इहो ईमान निकिरी वेंदुसि। तंहिंजे करे जो अज़म कयो त इनशा अल्लाह असां वोट इस्लाम खे ॾींदासीं, इस्लाम वारनि खे वोट ॾींदासीं, साथ उलमा जो ॾींदासीं ऐं हर वक़्तु दुआ घुरंदासीं अल्लाह साईं उलमा खे कामयाब अता फरमाए। ऐं अल्लाह साईं को हर वक़्तु इहा बि दुआ घुरो अल्लाह मौत ॾे त शहादत वारो मौत अता फरमाए। अल्लाह साईं हिन वैज़ खे जलसे के हिदायत जो ज़रियो बनाए, ये टूटा फूटा लफ्ज़ कबूल ऐं मंजूर फरमाए। वमा तौफीक़ इल्ला बिल्लाह। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह बिन्हीं जहाननि जूं भलायूं नसीब फरमा, बिन्हीं जहाननि जे बुराइनि खां बचा। हिन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। बेदीननि खे दीनदार बना, बेनमाज़नि खे नमाज़ी बना। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा नसीब फरमा, मरीज़नि खे सेहत कामिल आजिल मुस्तमिर अता फरमा। मज़लूम मुसलमाननि जी मदद फरमा। अल्लाह मुजाहिदीन जूं रुकावटूं दूर फरमा, इस्लाम जो बोल बाला फरमा, मुसलमाननि खे ग़लबो नसीब फरमा। या अल्लाह उम्मत मुस्लिमा जी हिफ़ाज़त फरमा, फ़लस्तीन जे मुसलमाननि जी मदद फरमा, इराक़ जे मुसलमाननि जी मदद फरमा। या अल्लाह अफ़गानिस्तान जे मुसलमाननि जी ख़ुसूसी मदद फरमा। अल्लाह असांजे ॾोहनि असांजे किननि करतूतनि ॾे नज़र न कर। तुंहिंजे प्यारे नबी जा उम्मती आहियूं, उन रोज़े वारे जे सदके तूं रहम फरमा। रहमान रहम फरमा, सतार सतुर फरमा। कहार पंहिंजी कहारियत खां बचा, जबार पंहिंजी जबारियत खां बचा। अल्लाह असांखे तुंहिंजे कर तुंहिंजे जबर जे सहण जी ताक़त कान्हे। रहम फरमा, दुनिया में भी रहम, आखिरत में भी रहम, दुनिया में भी फज़ल, आखिरत में भी फज़ल। या अल्लाह ही जेके भी बाना अॼु राति पछाड़ी ताईं तोखे राज़ी करण जे लाइ वेठा आहिनि, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। अल्लाह सभिनी खां राज़ी थी
नंढनि खां वॾनि खां जवाननि खां कुराड़नि खां मर्दनि खां औरतुनि खां राज़ी थी। या अल्लाह जेकी वेठा आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके मौजूद उन्हनि खां बि राज़ी थी, जेके गायब उन्हनि खां बि राज़ी थी। अल्लाह जेकी ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी वफ़ात करे विया उन्हनि खां बि राज़ी थी। हिन वैज़ खे जलसे खे हिदायत जो ज़रियो बना। ही टूटा फूटा लफ़्ज़ पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमा। या अल्लाह असांजे हथड़नि खे ख़ाली न मोटा। अल्लाह जेके बि वेठा आहिनि सभिनीनि जे झोलनि खे पंहिंजे रहमत सां मालामाल फरमा। या अल्लाह तुंहिंजो वाइदो आहे त मां रात जे पोएं हिसे में पंहिंजे रहमत जो नुज़ूल दुनिया वारे आसमान ते फरमाए करे ऐलान कंदो हाँ, हल में मुस्तग़फ़िरिन अग़फ़िर लह। को ॾोहारी को गुनाहगार जॾहिं मूंखां माफ़ी वठंदो आहे मां उनखे छॾींदो हाँ। या अल्लाह असां सभु गुनाहगार, सभु ॾोहारी, सभु मुजरिम तुंहिंजे आॾो हथड़ा खयूं वेठा आहियूं। या अल्लाह तुंहिंजे आॾो ज़ारी था कयूं, तौबा था कयूं, असांजे हथड़नि खे ख़ाली न मोटा। अल्लाह असांजे झोलनि खे ख़ाली न मोटा, असांजे झोलनि खे पंहिंजे रहमत सां मालामाल फरमा। अल्लाह असांजी तौबा क़बूल फरमा। या अल्लाह उलमा हक़ जी हिफ़ाज़त फरमा, मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त फरमा। ख़ुसूसन असांजे क़ाइदे जमीयत मौलाना फज़लुर रहमान साहब, उसामा बिन लादेन, मुल्ला उमर मुजाहिदनि जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह इन्हनि मुजाहिदनि जी पारत थई। अल्लाह इन्हनि तुंहिंजे दीन जे करे, तुंहिंजे कलमे जे बुलंद करण ख़ातिर पंहिंजा बच्चा कुर्बान कया, पंहिंजा साथी कुर्बान कया। या अल्लाह हुकूमत कुर्बान कयूं। अल्लाह इन्हनि मुजाहिदनि जी पारत थई। या अल्लाह आख़िरी वक़्त में तुंहिंजे नाले खे ज़िंदा पिया था कनि। या अल्लाह हुननि अज़म कयो आहे त असां मरी वेंदासीं पर ज़ालिमनि जे आॾो कोन झुकंदासीं। अल्लाह असां ते दुश्मन खिला न। या अल्लाह यहूदिन नसारनि खे असां मुस्लमाननि जे मथां खिला न। अल्लाह असां मुस्लमाननि जी मदद फरमा। या अल्लाह मज़लूम मुस्लमाननि जी नुसरत फरमा। यहूदो नसारा इस्लाम जे दुश्मन खे नीस्ते नाबूद फरमा। या अल्लाह हिन मुल्क में क़ुरान वारो निज़ाम नाफ़िज़ फरमा। असांखे ज़ालिम हुक्मराननि खां निजात अता फरमा। या अल्लाह सूबे सिंध जे मुस्लमाननि गयूरनि खे इहो फ़िक्र अता फरमा। या अल्लाह इन्हनि खे तौफ़ीक़ ॾे त इहो उलमा जो साथ ॾियनि, सालिहनि जो साथ ॾेई करे हिन मुल्क में क़ुरान मजीद जो निज़ाम नाफ़िज़ कनि। या अल्लाह असां सभिनीनि खे आलिमनि सालिहनि सां साथ ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह जन ही महिनत कई आहे दीनी प्रोग्राम रखियो आहे, अल्लाह इन्हनि असांजे जमीयत जे नौजवाननि जी महिनत खे क़बूल फरमा। या अल्लाह जन हिननि सां ताउन कयो आहे उन्हनि जे ताउन खे क़बूल ऐं मंज़ूर फरमा। या अल्लाह या रहमान असांजो ख़ात्मो ईमान ते फरमा। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल अफ़्व वल आफ़िया फ़ी आलिना व मालिना व दीनिना व दुनियाना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। या अल्लाह असांखे बिस्तरे जे मौत खां बचा, शहादत जो मौत नसीब फरमा। अल्लाह असांखे बिस्तरे जे मौत खां बचा, शहादत जो मौत नसीब फरमा। अल्लाह असांखे बिस्तरे जे मौत खां बचा, शहादत जो मौत नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही अजमईन।